अस्सलाम वालेकुम। रियाज़ न्यूज़ टीवी ते तव्हांजे लाइ सिंध जी प्रोग्राम सां हाज़िर आहियां मां मोहम्मद क़ासिम मुल्ला। हिन प्रोग्राम जी पेश कई आहे मूं हाकम अली लिगारी। इहे असां प्रोग्राम तव्हांखे राज़ न्यूज़ टीवी तां ॾेखारे रहिया आहियूं। अॼु जे प्रोग्राम में सिंध जी में असां तव्हांजे लाइ आंदा आहिनि पेरूं जी मौसम अची वई आहे। सिंध जी सौगात आहे ही, ख़ासि करे थर में पेरूं खे महिमाननि खे सौगातूं पेश कयो वेंदो आहे। थर समेत सॼी सिंध में पेरूं तयारु आहिनि ऐं पेरूं तयारु थियण खां पखियुनि में बि ॿोलियुनि जी गुंजाट लॻी वई आहे। पखियुनि जो पसंदीदा मेवो पेरूं जेको आहे तयारु आहे। तव्हां ॾिसो पिया थी केतिरनि ख़ूबसूरत तमामु सुहिणनि नंढड़नि मोतियुनि जीअं चमकी रहिया आहिनि, खबड़नि जी ॾारियुनि में लड़की रहिया आहिनि, झुमी रहिया आहिनि। हवा ते हलंदड़ टारियूं ईअं त ॼण त रक़्स करे रहियूं आहिनि। ही मोतियुनि सां भरियल टारियूं केॾियूं न ख़ूबसूरत लॻी रहियूं आहिनि। ही पेरूं तमामु हाज़मेदार ऐं बहितरीनु शइ आहे। हिन खे हर पखी वॾे शौक़ सां खाए थो ऐं माण्हू हिन खे बहितरीनु अंदाज़ में इन जो इस्तेमालु कनि था। तव्हां ॾिसो केतिरी न ख़ूबसूरत मेवो आहे, नंढड़ी आहे, बिल्कुलु मोती जहिड़ो ख़ूबसूरत, रंग बरंगीन, नासी कलर में आहे, ॻाढ़े कलर में आहे, पीले कलर में आहे, त ॾिसो त सफ़ेद कलर में बि आहे बिल्कुलु ऐं ख़ूबसूरत आहे। ही पेरूं सिंध में इन करे घटिजी विया आहिनि जो खबड़ जी वाढी गैर क़ानूनी वाढी आम जाम थी वई आहे। खबड़ जी गैर क़ानूनी वाढी खे बंदि करण जे लाइ हुकूमत के बि उपाउ न वरिता आहिनि। पेरूं हर घर जी सूंह आहे। पेरूं हिन खबड़ जे ॼार में पैदा थिए थो ऐं तमामु ख़ूबसूरत थिए थो। तमामु मोतियुनि सुहिणनि मोतियुनि जी टारीअ में ही लॻल हूंदो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत मेवो आहे। तव्हां ॾिसो पिया हिन पेरूं खे केतिरा न रंग आहिनि, ख़ूबसूरत रंग आहिनि। गुलाबी रंग में बि आहे, ॻाढ़े रंग में बि आहे ऐं पीले ऐं अछे रंग में बि तव्हांखे नज़र में ईंदो। हा, हीउ ॾिसो त नासी रंग में बि मौजूदु आहे। पेरूं मुख़्तलिफ़ कलरनि में ही बहितरीनु क़िस्म जे मुख़्तलिफ़ ज़ाइक़ेदार पेरूं आहिनि ऐं तमामु मिठा ऐं लज़ीज़ थियनि था। ही ख़ासि करे शुगर जे मरीज़ खे खाइण खां एहतियात करणु घुरिजे, पर लो शुगर वारो मरीज़ हिन खे बहितरीनु नमूने सां खाई इस्तेमालु करे सघे थो। राज़ न्यूज़ टीवी तव्हांखे हिन खां बहितरीनु वीडियो तव्हांखे ॾेखारींदा ईंदी ऐं बिल्कुलु ओरिजिनल साज़नि सां। ही जेके तव्हां ॾिसो पिया ॿोलियूं कांगनि जूं, पखियुनि जूं, ॿियनि पखियुनि जूं, इहे पेरुनि ते मस्ती जे करे हिते पहुता आहिनि। ॾिसो त ख़ूबसूरत, केतिरे न ख़ूबसूरत ही पेरुनि जा वण बिल्कुलु तयारी हेठि। ही तव्हांजे लाइ स्पेशल रिपोर्ट असां ठाही आहे राज न्यूज़ टीवी ॾिसण वारनि जे लाइ, जीअं पेरूं जी बि ख़बर पइजी सघे। ही पेरूं बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे इहा न आहे ख़बर त पेरूं खे बि खाधो वेंदो आहे। त पोइ जेकॾहिं तव्हां राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब न कयो त राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब करियो, घंटी खे दॿायो, ईंदड़ वीडियो ॾिसण न। अलाह हाफ़िज़। प्रोग्राम